असां त लुकमान खे नाहे मारियो, भली केर बि हुजनि, वञी खॾ जे तरे में पवनि, उन में असांजो छा वञे? अड़े चरिया, असांजो छो न वञे, सभु कुझु वञे, जेकॾहिं न सुभाणे फ़ैसिले में लुकमान जो कातिल ज़ाहिर थिए थो त पोइ इन उठे वारनि ॾे असांजो खून जो पलांद रहे थो। हा, इहो त आहे अदा, इन जो पलांद कबी। पर अदा मां कुझु ॿियो सोचां थो। हा, ॿुधो रवन, यार जेको सोची तो मूंखे बि खणी ॿुधा। सुभाणे उठे वारा फ़ैसिले में पूरो ज़ोर लॻाईंदा त हू मीरा खे वापसि वठी वञनि। जेकॾहिं न रईस मीरा खे उन्हनि ॾांहुं वापसि मोकिलियो त मीरा ज़हर खाई पंहिंजो अंत आणे छॾींदी। हा रवन, पर इहो ख़ौफ़ मूंखे बि अथई। पर जेकॾहिं फ़ैसिले में सुभाणे लुकमान जो कातिल ज़ाहिर थिए थो त पोइ उठे वारा त असांजा ॾोही थींदा। पोइ ज़ाहिर आहे त रईस उन्हनि मथां संग चटी बि रखंदो ऐं असां मीरा जी घुर कंदासीं, मीरा जी। ऐं उठे वारनि मथां असां इहो ज़ोर रखंदासीं त असां तव्हांखे सभु कुझु माफ़ करण लाइ तयारु आहियूं, पर मीरा असांजे हवाले कयो। ओला मुझे पलान गुल कर रहा। हां, पलान त दा तुंहिंजो गाए वजाए कंदासीं, पर पहिरियां मीरा खे वठी अचूं ऐं उन सां मुंहिंजो निकाह थिए, पोइ उन खां पोइ कंदासीं इन ओठे वारनि सां तमामु मस्तु कलम।